अच्छा दोस्तों, पहिरियों ॿ जेके टाइप्स आहिनि स्क्वायर ऐं रेक्टेंगल, इहे असां डिस्कस करे चुका आहियूं। तव्हांखे मां ॿुधाया आहिनि डिटेल में त स्क्वायर अहिड़े चौकुंडे खे चइबो आहे जंहिंजे चारई पासा बराबरि हुजनि, माना क्वाड्रीलेटरल विच हैज़ 4 इक्वल साइड्स एंड एंगल्स ऑफ 90 डिग्री। ऐं वरी मुस्ततील में तव्हांखे मां सम्झायमि त अपोज़िट साइड्स आर इक्वल एंड एंगल्स आर ऑफ 90 डिग्रीज़। ठीकु आहे, इहो थी वियो। हाणे उन खां पोइ जेको आहे टियों ऐं चोथों नंबर, हाणे इहो टियों ऐं चोथों नंबर तव्हां ईअं सम्झो, जेको टियों नंबर आहे पैरालेलोग्राम। ठीकु आहे, पैरालेलोग्राम इहो हिन जो मुस्ततील जो जुड़वा भाव आहे। जीअं जुड़वा भाउर हूंदा आहिनि उहे हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, हमशकल, सिर्फ़ु उनमें का मामूली चेंजिंग हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेको रॉम्बस आहे उहो वरी हिन जो चोथों नंबर रॉम्बस, इहो वरी स्क्वायर जो यानी चोरस जो जुड़वा भाव। हाणे इन्हनि ॿिनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे तव्हांखे मां सम्झायां थो। जीअं हिन जी ॿ कंडीशन छा हुयूं, ऑल द साइड्स आर इक्वल। रॉम्बस में बि छा हूंदो आहे, ऑल द साइड्स आर इक्वल। ठीकु आहे, जेकॾहिं हे मिसाल 5 सेंटीमीटर आहे त हीअ साइड बि 5 सेंटीमीटर, हीअ साइड बि 5 सेंटीमीटर, हीअ साइड बि 5 सेंटीमीटर। यानी पहिरीं कंडीशन फुलफिल करे थो त ऑल द साइड्स आर इक्वल। पर ॿी कंडीशन जेका हुई त एंगल्स 90 डिग्री जूं आहिनि, उहे हिन में 90 डिग्री जूं न हूंदियूं। ठीकु आहे, ॿियो छा चवंदासीं, एंगल्स आर नॉट राइट, यानी 90 डिग्री जूं न हूंदियूं आहिनि, या एंगल्स आर ऑफ नॉट 90 डिग्रीज़, यानी एंगल्स जेके आहिनि उहे 90 डिग्री जूं न हूंदियूं। ठीकु आहे, मिसाल 120 जी हूंदी, हे 60 डिग्री जी हूंदी, हीअ 60 डिग्री जी हूंदी, हीअ बि 120 डिग्री जी हूंदी। बहरहाल जहिड़े बि एंगल्स उन जी मेजरमेंट हूंदी, पर उहा यानी कि ऑल साइड्स आर इक्वल, पर जेके कुंडा हूंदियूं उहे गूनियूं न हूंदियूं, राइट एंगल्स न हूंदियूं। ठीकु आहे, हे बिल्कुलु हिन जहिड़ो आहे, यानी साइड्स बराबरि हूंदियूं पर कुंडा गूनियूं न हूंदियूं। वरी हिन में बि उअं ई आहे त अपोज़िट साइड्स जेके आहिनि सो उहे इक्वल त हूंदियूं। अपोज़िट साइड्स छा हूंदियूं, उहे बिल्कुलु हिक ॿिए सां इक्वल हूंदियूं। ॾिसो मिसाल, हे 9 सेंटीमीटर आहे त हीअ बि जेको आहे सो 9 सेंटीमीटर हूंदी। हीअ जेकॾहिं 5 सेंटीमीटर आहे त हिन जी अपोज़िट साइड जेका आहे इहा बि छा हूंदी, 5 सेंटीमीटर हूंदी। ठीकु आहे, इहा बि 5 सेंटीमीटर हूंदी। माना इन में चवंदासीं, जीअं मुस्ततील में असां डिस्कस करे आयासीं त अपोज़िट साइड्स आर इक्वल, अपोज़िट साइड्स आर इक्वल। ऐं ॿी कंडीशन हिन में छा हुई, जेका असां हिते डिस्कस करे आयासीं त एंगल्स आर ऑफ 90 डिग्री, पर हिते छा चवंदासीं त कुंडा गूनियूं न हूंदियूं आहिनि। एंगल्स आर नॉट ऑफ 90 डिग्री, या एंगल्स आर नॉट राइट एंगल्स। ठीकु आहे, हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु सम्झ में अची वियो। वरी मां रिपीट कयां थो हिननि खे, त हिन में छा हूंदो आहे त सभु पासा बि बराबरि हूंदा आहिनि, कुंडा बि गूनियूं हूंदियूं आहिनि, यानी कि 90 डिग्री जूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हिन में छा हूंदो आहे, पासा त बराबरि हूंदा आहिनि पर कुंडा गूनियूं न हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हिन में वरी छा हुयो त अपोज़िट साइड्स इक्वल हूंदियूं आहिनि ऐं एंगल्स बि घणनि जा हूंदा आहिनि, 90 डिग्री जूं, कुंडा बि 90 डिग्री जूं हूंदियूं आहिनि। पर हिन में अपोज़िट साइड्स इक्वल हूंदियूं आहिनि, पर जेके एंगल्स आहिनि उहे 90 डिग्री जूं न हूंदियूं आहिनि। मिसाल, हे जेकॾहिं 30 डिग्री आहे, हे बि 30 डिग्री। ठीकु आहे, ऐं सपोज़ जेको आहे सो 150 डिग्री थींदी ऐं हे बि 150 डिग्री थींदी। आई होप तव्हांखे इहे 4 जेके हिन जा टाइप्स हुयूं सम्झ में अची वियो हूंदो। स्क्वायर, ऑल साइड्स आर इक्वल, एंगल्स आर ऑफ 90 डिग्री। रॉम्बस में ऑल साइड्स आर इक्वल बट एंगल्स आर नॉट ऑफ 90 डिग्रीज, या एंगल्स आर नॉट राइट एंगल। हिन में अचो त अपोज़िट साइड्स आर इक्वल एंड एंगल्स आर ऑफ 90 डिग्री। हिन में वरी छा चवंदासीं, अपोज़िट साइड्स इक्वल त आहिनि पर जेके कुंडूं आहिनि उहे गूनियूं न आहिनि, यानी कि राइट एंगल न आहिनि। आई होप इहे तव्हांखे 4 टाइप सम्झ में अची विया हूंदा।